बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। व्यूज़ टाइम प्रोग्राम वली कर रहा हूँ जो मेज़बान अली वकास जो नाज़रीन वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मुल्की एक्सपोर्ट के 60 अरब डॉलर्स ताईं पहुचाइण जो हदफ़ ॾेई छॾियो आहे। वज़ीर आज़म जी सदारत हेठि क़ौमी तरक्की एक्सपोर्ट्स बोर्ड जो इजलास थियो, जंहिंमें वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हुन इजलास दौरान ॻाल्हाईंदे चयो त हलंदड़ साल मुल्की एक्सपोर्ट जो जेको हदफ़ हुयो उहो 30 अरब डॉलर्स ताईं हुयो, जेको वधीक रहियो आहे। ऐं ईंदड़ साल मुल्की एक्सपोर्ट जो जेको हदफ़ आहे उहो 60 बिलियन डॉलर्स ताईं रखियो वियो आहे। ज़र एक्सपोर्ट में इज़ाफ़े लाइ वज़ारत फूड सिक्योरिटी सूबे खे हुन हिदायत ॾिनी आहे त सूबनि सां गॾिजी इन में बहितरी आणण जी कोशिशूं कयूं वञनि हलियूं। उन सां ई गॾोगॾु FPR IMF जी हिकु ॿी शर्त पूरी करे वरिती आहे ऐं वापारियुनि खे टैक्स नेट में आणण लाइ स्कीम जारी करे छॾी आहे। FPR ताजिर दोस्त स्पेशल प्रोसीजर 2024 में तरमीम करे छॾी आहे, जॾहिं नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। उन स्कीम तहत 6 मां वधाए 42 शहरनि खे उन में आंदो वियो आहे ऐं माहवार एडवांस इनकम टैक्स 100 मां वधाए 20,000 रुपया कई वई आहे। स्कीम नंढनि वापारियुनि, होलसेलर्स ऐं रिटेलर्स ते लागू थींदी। ॿियो मामलो नाज़रीन सां इहो आहे त चौमासी जी बरसातुनि जो सिस्टम मुल्क में दाख़िल थी वियो हलियो। NDA में तरफ़ां अलर्ट जारी कयो वियो आहे। NDA में चवणु आहे त KPK आज़ादु कश्मीर ऐं साउदर्न सिंध ॾखण सिंध जे इलाइक़नि में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तूफ़ानी ऐं तेज़ बरसातूं थी सघनि थियूं। हेठाहीं वारे इलाइक़नि में रहंदड़ जेके माण्हू आहिनि उहे मथाहीं वारे इलाइक़नि में हलिया वञनि। असां ॾिसूं त 2022 में जेका बोड आई हुई ऐं तेज़ बरसातूं पयूं हुयूं, उन जा बि अञा ताईं जेके मुतासिर आहिनि उहे खुलियल आसमान वटि बेघर वेठल आहिनि। उन्हनि जी बि अञा ताईं रिहेबिलिटेशन न आहे थी सघी त जेकी ही ईंदड़ इम्कानी बरसातूं आहिनि इन्हनि में छा थींदो, सूरत हाल छा बीहंदी। इन सॼी सूरत सां पैनल सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। पैनल में जिन खे जॉइन कयो आहे उन्हनि जो मां तारुफ़ करायां। सीनियर तज़ निगारन नसीम मेमन साहब, सीनियर तज़ निगारन प्रोफेसर इनाम भट्टी साहब, माशी माहिरन इंजीनियर अब्दुल जब्बार मेमन साहब ऐं सीनियर तज़ निगारन इज़ीज़ लिगारी साहब। नसीम मेमन साहब, प्रोग्राम शुरूआत अवां कंदासीं। सर, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मुल्की बरामदात एक्सपोर्ट्स खे 60 अरब डॉलर्स ताईं पहुचाइण जो हदफ़ ॾेई छॾियो आहे। सर, छा कमेंट्स कंदा इन हवाले सां? वकास, महिरबानी। मूंखे उमेद आहे त जब्बार साहब हिन ते असांजी वधीक बहितर रहनुमाई कंदा जी, पर सची ॻाल्हि आहे त मूंखे त इहो टारगेट बिल्कुलु अनरियलिस्टिक लॻे थो। हाणे ख़बर न आहे इहो केतिरनि सालनि लाइ स्टेगर्ड टारगेट आहे या इमीडिएटली ईंदड़ साल चयो अथई, या मूंखे क्लियर न आहे। ईयरली टारगेट रखियो वियो आहे सर, इहो ईयरली टारगेट, पर ईंदड़ साल या त चवे त ईंदड़ 5 सालनि में असां 60 कंदासीं त मूंखे थोरी ॻाल्हि सम्झ में अचे। हाणे हिन वक़्तु पाकिस्तान जो एक्सपोर्ट वॉल्यूम मुंहिंजो ख़्याल आहे 30 बिलियन डॉलर खां मथे कोन्हे को जी। ऐं रुगो बांग्लादेश रुगो टेक्सटाइल मां 45 खां 50 अरब डॉलर कमाईंदो आहे। टोटल हुननि जो 60 खां मथे आहे, जंहिंखे असां अलाए छा छा ताना मेणा ऐं ॻाल्हाए तव्हां अलॻि कयो जी। वियतनाम 350 अरब डॉलरनि जी एक्सपोर्ट वैल्यू थो रखे। टाइनी कंट्री आहे। इंडिया त ख़ैर जॉइंट आहे, 750-800 बिलियन डॉलर्स ताईं हुनजी एक्सपोर्ट आहे। सो हुनजे साम्हूं 30 अरब डॉलर हुन ॼामड़ो क़िस्म जो नज़र थो अचे वॉल्यूम। हाणे उहो 60 लाइ मैजिक वांड कड़ी आहे, फरमाइश करे छॾियो, हुकुम करे छॾियो वज़ीर आज़म साहब। पर वज़ीर आज़म साहब मुल्क जो सरबराह आहे, इहो एक्सपोर्ट ब्यूरो वारनि खे कोन्हे वधाइणो, वज़ीर आज़म साहब खे वधाइणी पवंदी एक्सपोर्ट। छो त इहे पॉलिसी मैटर आहे त एक्सपोर्ट तव्हांजी टेक्सटाइल 60% एक्सपोर्ट वॉल्यूम रखंदी आहे ऐं हिन साल तव्हांजी फुटीअ जी जेका पैदावार आहे उहा 50% आहे पुठिएं साल जी। तो तव्हां यान वग़ैरह हाणे इम्पोर्ट कंदो, इनफैक्ट बांग्लादेश बि कंदो आहे, उहो बि वैल्यू एडिशन कंदा आहिनि, उहो फुटी थींदी ई कान्हे। पर असांजो त वॾे में वॾो एक्सपोर्ट बेस असांजी फुटीअ जो फ़सुलु हो, जंहिं ते असां टेक्सटाइल जी प्रोडक्शन कंदा हुआसीं। उहा अध ते हेठि लही, उनमें पार्टली क्लाइमेट चेंज सबबु, पर पार्टली जेका मार्केट डिस्टॉर्शन्स थियूं न, तव्हां कंहिं ज़रई मार ॿिए भेरे घुराए थोरो फुटीअ ते बि ॻाल्हाए वठो त उनजो कड़ो हशर थियो आहे। सो तव्हांजी जेका इन्वेस्टमेंट जी फिज़ा आहे उहा टोटली तव्हांजी जेका फेवरेबल कान्हे का। तव्हांजी एनर्जी कास्ट ऑफ प्रोडक्शन तमामु अहम जुज़ हूंदो आहे एक्सपोर्ट जे मामले में। तव्हांजी पर यूनिट कास्ट ऑफ प्रोडक्शन सॼे साउथ एशिया रीजन खां ऐं आसियान रीजन खां महांगी बीठी आहे। त तव्हां मार्केट में कम्पीट कंदो छा ते 60 अरब डॉलर कमाइण जे लाइ? अदवा घुरो का पाड़े में जड़ो जटो थिए, वरी को मिज़ार विज़ार हलनि, को उनजे मुआबे 2-3 रुपयनि जी का एक्सपोर्ट ॿी थी वञे, जेका असां हिकिड़ी ह्यूमन एक्सपोर्ट कंदा आहियूं त ॿी ॻाल्हि आहे। पर हाणे तव्हां गुड्स ऐं सर्विसिस एक्सपोर्ट करे IT जहिड़े शोबे में, तव्हांखे ॿुधायां वेझर में कोरिया हिकिड़े सूबे जे वज़ीर आला कोरियन सफ़ीर सां मुलाक़ात कई, उनखे गुज़ारिश कई त असां वटि तव्हां
वधायो पंहिंजी इन्वेस्टमेंट। उन्हनि चयो त असां इन्वेस्टमेंट छा वधायूं, जेका असां कई आहे उहा हितां खणी वञण जे चकर में आहे। ऐं इहो तव्हांखे ॿुधायां त हीअ हुकूमत सिंध जी अञा नई नई आई त सिंध जे वॾे वज़ीर सां बि जापान जे सफ़ीर जी मुलाक़ात थी हुई। जापान जे सफ़ीर खे वॾे वज़ीर इहो ई चयो त तव्हां असां वटि इन्वेस्टमेंट वधायो। जेके माण्हू अंदरि वेठा त मां हिकिड़े माण्हू चयो त हुन बि साॻियो जवाबु ॾिनो त असां त हिकिड़ो तव्हांजो लॉ एंड ऑर्डर, तव्हांजी पॉलिसीज़ जी इनकंसिस्टेंसी, तव्हांजी कास्ट ऑफ प्रोडक्शन, उहो बि सबबु हिते फेवरेबल कोन्हे जो असां इन्वेस्टमेंट वधायूं। असां हीअ इन्वेस्टमेंट बि हाणे मेंटेन शायदि न करे सघूं। त इहो हिकिड़ो सॼो पैकेज हूंदो आहे। जॾहिं तव्हां एक्सपोर्ट वधाइण जी ॻाल्हि था कयो, इहो फरमाइश जी ॻाल्हि था कयो, मां त पंहिंजे इस्लामी मुल्क सराइण वारो मुल्क मसीत जी टोपी ऐं मुस्ब चीन मां थो घुराए, तव्हांजी प्रोड्यूस करण जी त सलाहियत या वञी बची आहे, तव्हांजी प्रोडक्शन छा आहे, मेरे एक्सपोर्ट छा कंदो। IT सर्विसिस में तव्हांखे जेके हाई स्टैंडर्ड्स खपनि उहो तव्हांजो IT इंफ्रास्ट्रक्चर कोन्हे। तव्हां त ट्विटर कोन था हलण ॾियो। हिते कड़ो इन्वेस्टर चरियो आहे जो अची ही IT को इंफॉर्मेशन ऐं डिसइंफॉर्मेशन जा प्लेटफॉर्म थोरे आहिनि, इहे एंटरटेनमेंट जा चैनल थोरे आहिनि, दीज़ आर इकोनॉमी। सो तव्हां वटि 3 ॾींहं जो को इंटरनेट कमु नथो करे, व्हाट्सएप कमु नथो करे, ॿुधायो दुनिया छो अची त चरिया जा इन्वेस्टमेंट कंदा। हितां जा माण्हू वेठल पान वीडियो जी मांडड़ी नथा खोलणु चाहिनि। सो उहे फेवरेबल तव्हांजा प्लेटफॉर्म्स कोन्हनि, फेवरेबल एनवायरमेंट कोन्हे। इन सिचुएशन में $60 अरब कीअं एक्सपोर्ट थियणो आहे, हा बि ॾिसण ते कंहिंखे पाबंदी कान्हे। ॾींहं जो 12 बजे ॾिसे, राति जो 3 बजे ॾिसे, ही त $60 अरब चया अथई। बादशाह सलामत तो $600 अरब चई पियो सघियो। असांजी ताक़त हुई, असां छा चऊं, असां चऊं हा कमरो छा चयासीं, 600 त थी वेंदा, 700-800 जो सोचो। वरी अहिड़ा पहलवान वेठा आहिनि हुते। सो मूंखे त हिन सॼी जेका रियलाइज़ेशन थींदे पोइ हुनखे प्रैक्टिकल मां चवां त इहा शइ ट्रांसलेट थींदी एक्शन में, सालियानो त कान थींदी, 5-10 साल पोइ वञी थिए त ख़ुदा ख़बर। ठीकु सर। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, सर जीअं नसीम साहब ॻाल्हि कई त असां वटि प्रोडक्शन लेस आहे, जेको इन्वायरमेंट आहे उहो फेवरेबल बि न आहे, त उन्हनि जो इहो चवणु आहे त ईंदड़ 5 सालनि ताईं त मुमकिन कोन्हे को त जेके एक्सपोर्ट एतिरी ताईं थी सघे। तव्हां सर छा चवंदा हिन हवाले सां? महिरबानी अली वकास। नसीर त हुन सां रिआयत कई आहे, जेको चए थो त ईंदड़ 5-6 सालनि ताईं मुमकिन कोन्हे, पर मुंहिंजो त ख़्यालु आहे जेके पॉलिसीज़ हिन वक़्त ताईं आहिनि जे इहे कंटिन्यू रहियूं त ईंदड़ 1 सदी ताईं बि मुमकिन कोन्हे त इहो 60 अरब ताईं पहुचनि। अञा बि रिड्यूस थी सघनि थियूं, वधी न सघनि थियूं। हाणे ताज़ो ई सिर्फ़ु मिसाल वठो, हींअर पाण ई इन में चयो अथऊं त असांजी IT इंडस्ट्री जी जेका एक्सपोर्ट आहे उहा गुज़िरियल साल खां हिन भेरे वधी 3 अरब खां जेको आहे सो एक्सीड कयो अथई। पर हाणे जेका सूरत हाल थी आहे, तव्हां जॾहिं फायरवॉल लॻाईंदव ऐं उनखां पोइ इंटरनेट जेका सूरत हाल हूंदी त उहे जेके IT बिज़नेस सां रिलेटेड आहिनि, उन्हनि खे जिन खे डेली फास्ट स्पीड जे बुनियाद ते सर्विस प्रोवाइड करणी हूंदी आहे ऐं कस्टमर उन्हनि जो क्लाइंट जेको ॿाहिरीं दुनिया में वेठो हूंदो आहे उनखे रेस्पॉन्ड करिणो हूंदो आहे, उन्हनि जी इंडस्ट्री जो छा थींदो। मूंखे त लॻे थो ईंदड़ साल तव्हांजी इहा $3 अरब जेके आहिनि इहे ई वञी 1 अरब ते मुश्किल सां पहुचंदा, माइनस थींदा। उनखां पोइ फिशरीज़ जो जेको आहे, मूं हींअर ई ॾिठो पए त चाइना वॾे खां वॾो बायर आहे तक़रीबन फिश जो, सी फिश जेका थिए थी, उहो हींअर टोटल शिफ्ट थी वियो आहे इंडिया ते, छाकाणि त इंडिया पाकिस्तान जे भेट में तमामु सस्ते में उन्हनि खे उहा मच्छी प्रोवाइड करे थो। उनजो सबबु इहो आहे जो उते फिशरीज़ खे सब्सिडी फ्यूल प्रोवाइड कयो थो वञे लांचुनि खे, त जीअं उहे सस्ते में जेको आहे सो कारोबार कनि। हिते बिजली जा रेट्स जेके आहिनि उहे तवानाई जी प्रोविजन जेका आहे उहा इहा आहे जो सनअत बंदि थींदी पई वञे, तव्हांजो ॿाहिरियों इन्वेस्टर जी तयारु कोन्हे। जेका इंडस्ट्री आहे उनजी भला कैलकुलेशन ॿुधाई आहे स्ट्रॉन्ग थियणु शुरू थियण भेरे तव्हां $60 अरब ताईं पहुचंदो। बाक़ी जेकॾहिं तव्हां टैक्स नेट वधाइण जे लाइ रिटेलर ते उन ते जेकॾहिं वेंदो त उन सां तव्हांजी ॿाहिरीं इनकम त कोन जनरेट थींदी, उहा तव्हांजी ॿाहिरीं इनकम त अञा वधे पई, घटिजंदी। ऐं ॿी हिकिड़ी फिनोमिना जेका हूंदी आहे उहा इहा हूंदी आहे त जॾहिं लोकल मैन्युफैक्चरर ते तमामु ॻरा टैक्स ऐं वधीक टैक्स लॻंदा आहिनि ऐं उनखां पोइ उनखे जेका सर्विस हूंदी आहे उहा बहितर न मिलंदी आहे या एनर्जी महांगी मिलंदी आहे, त उहो इन्वेस्टर हिते कमु करण जे बजाए पंहिंजो टोटल सरमायो शिफ्ट करण जो सोचींदो आहे उन्हनि मुल्कनि में जिते जिते उनखे वधीक मुरातूं मिलंदियूं। ऐं इहे सभु मुल्क जेके आहिनि मुरातुनि ॾियण लाइ तयारु आहिनि। न रुॻो इहो, पर हाणे त मुमकिन आहे साल ॾेढ खां पोइ तव्हांखे अफ़गानिस्तान वधीक रिआयतूं ॾियण जे लाइ तयारु हुजे सीड़पकारी वारनि खे, त अचो त हिते तव्हांखे 1 विंडो ऑपरेशन में हर क़िस्म जी सीड़पकारी करे सघंदो, जिते करप्शन बि न हूंदो, रिश्वत बि न हूंदी, कोई तव्हां खां पैसा बि न वठे। त अहिड़ी सूरत हाल में सम्झंदो पाकिस्तान जी मौजूद इन सरकार जी मुकमिल ख्वाब ख़्याली आहे
ऐं हुननि वटि का रिथा कोन्हे। हा, सिर्फ़ु हिकिड़ी रिथा अथनि, हुननि जी पंहिंजी जेका सनअत आहे, पंहिंजो जेको कारोबार आहे, उहो कीअं वधंदो। जेके तव्हां ॿाहिरों सोलर प्लेटूं घुराए करे पोइ वरी सोलर प्लेट जूं पब्लिक स्कीम्स ठाहे करे उनखे सरकारी पैसनि मां उन्हनि मां पंहिंजा पैसा खणंदो, उहो कीअं करे सघंदो। इहे सभु हिननि वटि स्कीमूं आहिनि। उहो साॻे ई तरीक़े सां जीअं हिते असां वटि ओमनी या ॿिया प्रोजेक्ट्स जिन रिवर्स ऑस्मोसिस जा जेके इहे पंहिंजो आरो प्लांट्स लॻाया, उन्हनि जा जेके हाल आहिनि उहो साॻियो ई पंजाब जे अंदरि बि हींअर उहो ई कुझु थिए पियो। त हिन जो फोकस सिर्फ़ु इन ते आहे त पंहिंजे हुन जे खीसे में डॉलर कीअं पहुचंदा, ऐं उहे डॉलर हुन जा पहुचनि पिया। थी सघे थो इहे $60 अरब मथां हुन पंहिंजी ज़ाती मिल्कियत में इज़ाफ़े जा कैलकुलेट कया हुजनि त ईंदड़ साल शरीफ़ ख़ानदान जे असासनि में $60 अरब जो इज़ाफ़ो थी वेंदो। जी अली वकास। ठीक सर। इंजीनियर अब्दुल जब्बार मेमन साहब, सर तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी प्रोफेसर इनाम भट्टी साहब जी, प्रोफेसर नसीर मेमन साहब जी बि। इंजीनियर साहब शायदि असां सां लाइन ते मौजूदु न आहिनि। इदरीस लिगारी साहब, सर तव्हां छा कमेंट्स कंदा? जीअं नसीर मेमन साहब ॻाल्हि कई ऐं प्रोफेसर इनाम भट्टी साहब गए, त असां वटि लूप होल्स आहिनि फिनांशनल में, ऐं जेका हीअ $60 बिलियन जो जेको स्कीम रखी वई आहे, वज़ीर आज़म चयो आहे, टारगेट रखियो वियो आहे, इहो मुमकिन न आहे, 5-6 सालनि ताईं मुमकिन कोन्हे को। त तव्हां छा सम्झो था त किथे जेका सूरत बीहंदी? महिरबानी अली वकास। मुंहिंजे ख़्याल में त वज़ीर आज़म साहब जी जेका ज़बान जेको आहे उहो खुली वई हूंदी, ऐं शायदि हुन इम्पोर्ट जो चयो हूंदो त असां ईंदड़ सालनि में जेका $60 अरब इम्पोर्ट माना चयो हूंदो मुंहिंजे ख़्याल में। ऐं उहा शायदि वरी तव्हांजी दुरुस्तगी अची वञे, छाकाणि पाकिस्तान जी जेका आहे उहा 7 खां 8% GDP जेका आहे असां एक्सपोर्ट ऐं इम्पोर्ट आहे, ऐं तक़रीबन को 28 खां 30 अरब डॉलर जेका आहे उहा वॾे खां वॾी जेका आहे उहा 28 खां 30 ऐं कोई 31 अरब डॉलर ताईं पुॼी आहे। एसी ताईं मुड़सी वॾे खां वॾी करे जेका असां इम्पोर्ट ऐं एक्सपोर्ट ॿई जॻह गॾाए 28 खां 30 ऐं 31 अरब जी पुॼी आहे। सो मुंहिंजे ख़्याल में उहो थी सघे थो वज़ीर साहब खां ग़लती में ॻाल्हि करे वञे। बाक़ी इहा आहे त हीअ इम्पोर्ट में माहिर आहिनि, ऐं ईंदड़ 2-3 साल में पाकिस्तान जी इम्पोर्ट जेका आहे उहा शायदि $60 अरब डॉलर ते पुॼी वञे। छाकाणि त हिन मुल्क सां जेको ओवरऑल रियासती जेको सो जेके मालिक आहिनि, धणी आहिनि, ऐं ॿिया ही जेके हुकुमरान जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके ईंदा आहिनि, इन्हनि गॾिजी जेको आहे न पाकिस्तान में त कंहिं शइ खे सही तरीक़े सां हलणु ॾिनो ई कोन्हे। न इन्हनि वटि इन्हनि का हुकूमत हलणु ॾिनी आहे, न ई वरी इन्हनि कंहिं कारोबारी तबिके खे सवाइ इहे जेको पंहिंजी माफ़िया वेठी आहे उन्हनि खे फ़ाइदा ॾियण खां अलावा त ॿिया जेके ॾिसो जेके जीनियनली कारोबार करणु चाहिनि था ऐं वाक़ई को रोल प्ले करणु चाहिनि था, ऐं पाकिस्तान जी जेका एक्सपोर्ट ऐं एक्सपोर्ट में ख़ासि तौर ते ऐं इंडस्ट्री लॻाइणु चाहिनि था, त हिन लाइ त ॾींहों ॾींहुं दरवाज़ा बंदि पिया थियनि। तव्हां ॾिसो त हिकिड़े दौर में असां वटि जेका छा दादू में बि टेक्सटाइल मिल हुई, शहदाद कोट में बि टेक्सटाइल मिल हुई। हाणे हशर इहो आहे जो असांजो कोटड़ी बि जेको ख़ाली थी वियो आहे, नूरियाबाद बि ख़ाली थी वियो आहे, कराची जेको उहो बि ख़ाली थी वियो आहे, ऐं फैसलाबाद बि ख़ाली थी वियो आहे। इहा सभु इंडस्ट्री केॾां वई आहे? इहा इन्हनि सभिनी जेका असांजी धणियुनि जी महिरबानी आहे जो इहे सभु जेके वॾे खां वॾा कारोबार कंदड़ जेके बिज़नेसमैन जेका कम्यूनिटी जेका आहे उहा सॼे खां सॼी बांग्लादेश लॾे वई आहे ऐं ॿियनि मुल्कनि में लॻे वई आहे, उते वञी इन्वेस्टमेंट कई आहे। तो इहो आहे त हिकिड़ो फ्रेंडली एटमोसफियर जेको हिनखे क्रिएट कयो आहे त असांजे जेको कारोबारी तबिके खे जेका सपोर्ट कजे, जेका हाथी ॾिजे, उहो त ॾींहों ॾींहुं वञे पियो। हा, बाक़ी इन्हनि जा जेके ठग इन्हनि जहिड़ा वेठा आहिनि, करप्ट वेठा आहिनि, ऐं इन्हनि जहिड़ा नाले मात्र मड़ी इंडस्ट्री खोलियो, इन्हनि खां वॾा कर्ज़ वठनि था, वॾा सब्सिडीज़ वठनि था, उन्हनि जे लाइ जेको सो सॼो ॾींहुं जेको सो हिन जो गठ जोड़ लॻो पियो आहे। जेकॾहिं उन में को टैक्स में वाधारो थिए थो या का ॿी अहिड़ी पॉलिसी अचे थी त पोइ त वञी असां ॾिसूं था त उहे आर्मी चीफ सां मिलनि था, ऐं आर्मी चीफ साहब जेको आहे उनजा कंसर्न ख़ासि तौर ते बाजवा साहब ॾिठो थी पए, उहे मुलाक़ातूं पे कई त वज़ीर आज़म सां ॿियनि सां महिरबानी करे हिन कम्यूनिटी खे जेको मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके रिलीफ ॾियो, वधीक फ़ाइदा ॾियो, इन्हनि ते ॼाणो। हाणे त ॼण त उन कम्यूनिटी खे जेका आहे हिकिड़ी इम्यूनिटी आहे। ऐं हींअर बि तव्हां ॾिठो त बजट में जेको चयूं पिया त असां एक्सपोर्ट्स ते वॾो टैक्स लॻाईंदासूं, तव्हां ॾिठो त उन ते बि आहिस्ते आहिस्ते थी ॼण त पोइ हिते हेॾे विया। माना हाणे हीअ हुकुमरान जेके असांजा आहिनि, इन्हनि खे ख़ुदि बि अख़्तियार एतिरो कोन्हे जो हीअ जेको असांजे जेका वॾी खां वॾी बिज़नेस कम्यूनिटी आहे उन जेको टैक्स हणनि या का अहिड़ी पॉलिसी जंहिंमें पाकिस्तान जी एक्सपोर्ट वधे, उहा का इम्प्लीमेंटेशन लाइ वञनि, त उहो बि मुंहिंजे ख़्याल में हिननि जी बस जी ॻाल्हि कोन्हे। ऐं उहे बि धणी हाणे पाण ई सिधी तरीक़े सां डील पिया कनि, पाण ई सिधो सां डील पिया कनि ऐं ॾिस पिया। तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं इहे प्रकार आहिनि, हींअर असां ॾिसूं पिया, हींअर असां $1 अरब जे लाइ केतिरा परेशान लॻा पिया आहियूं, ऐं पंहिंजा वसीला खपण लाइ असां SAIFC जेका ठाही आहे उहा हिन लाइ त हाणे असां वटि बाक़ी जेके ज़मीनूं बिटियूं आहिनि, महिरबानी करे असां उहे ज़मीन ऐं मैदनी वसीला जेके आहिनि
उहे बि ॾियूं, ॿियनि इदारनि खे, ॿियनि मुल्कनि खे ॾियूं ऐं मिणतूं वेठा कयूं। वज़ीर आज़म साहिबु पाण वेठो बार बार चए दुनिया असांखे न इमदाद ॾियण लाइ तयारु आहे, न कर्ज़ ॾियण लाइ तयारु आहे। वधि खां वधि असांखे चयो वञे पियो त जेको सो तव्हांखे रुॻो असां प्रोजेक्ट को ठाहे खणी अचो, तव्हांखे को प्रोजेक्ट ॾियूं। ऐं असां जॾहिं फ़ोन कयूं था कंहिं दोस्त मुल्क खे त उहो मुल्क फ़ोन खणण लाइ तयारु कोन्हे ऐं पक सम्झी वञे थो त असां जेका असां ज़रूरी इमदाद जे लाइ या कर्ज़ लाइ फ़ोन कई हूंदी। त इहे प्रकार थी आवाम खे वेठा ॿुधाइनि, इहे प्रकार पंहिंजा माण्हुनि खे वेठा ॿुधाइनि। ऐं उन्हनि प्रकारनि में मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं 60 अरब जी ॻाल्हि करणु जेका असां एक्सपोर्ट इम्पोर्ट में मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो मज़ाक़ थी सघे थो, हिकिड़ो जोक थी सघे थो, जंहिंजी का बि हिकिड़ी हक़ीक़त सां को तालुक़ नथो थी सघे उन जो। नाज़रीन असांखे जॉइन करे वरितो आहे सीनियर इकोनॉमिस्ट आहिनि, माशी माहिर आहिनि, अतीकुर रहमान साहब। अस्सलाम वालेकुम अतीकुर रहमान साहब। वालेकुम अस्सलाम। सर, वज़ीर आज़म शहबाज शरीफ ने आज मुल्की एक्सपोर्ट्स का जो एक हदफ है, टारगेट है, वो $60 बिलियन तक रखने का उन्होंने टारगेट रखा हुआ है। उनकी सदारत में आज कौमी तरक्की बरामदात बोर्ड का इजलास हुआ, उनमें उन्होंने ये खातों को जो है, बोर्ड्स को जो है वो इन्होंने हिदायत जारी की। सर क्या कहेंगे आप इस हवाले से? ये बड़ी अच्छी एक्सीलेंट स्टेप है और $60 बिलियन का टारगेट तो हम कई सालों से लेकर चल रहे हैं। $30 बिलियन तक तो हम गए। मुझे अच्छी तरह याद है कि 2013 में हम लोगों ने $30 बिलियन से $35 बिलियन का टारगेट अचीव किया था। उसके बाद हम लोग वो कोई टारगेट्स आगे नहीं बढ़ रहे हैं, एक्सपोर्ट्स के पीछे ही आ रहे हैं। और इस वक्त सूरत हाल ये है कि तशवीश की बात है कि $16 बिलियन पे हम खड़े हैं। हमारी इसकी जो फिगर्स है वो लोअर डाउन हो गई हैं और उसके महरकात और उसके रीजंस और उसके हिंड्रेंसेस सबको पता है कि हमारा एनर्जी टैरिफ हमें कंपटीशन से बाहर निकालता जा रहा है और हम उसको मीट नहीं कर पा रहे। ये एक बड़ी अच्छी स्टेप है। जाहिर है फिर इसमें कोई ना कोई इंडस्ट्रियल इलेक्ट्रिक टैरिफ, गैस वगैरह की भी स्टेप्स ली जाएंगी, क्योंकि अगर प्रायोरिटी पे एक्सपोर्ट को रखा जाए, मैं हमेशा बात करता हूँ तो यही कहता हूँ कि हमें फॉरेन एक्सचेंज अगर कमाना है तो फॉरेन रेमिटेंसेस पे और एक्सपोर्ट्स की ग्रोथ पे ध्यान देना होगा। अभी हमारे दो बहुत बड़े प्रॉब्लम है और वो ह्यूज चैलेंजेस हमारे लिए, उन चैलेंजेस को भी देखना पड़ेगा। हमारे पास एक डेट डिस्ट्रेस है, कर्जों का अंबार बढ़ता चला जा रहा है। इंटरनेशनल तो हम लोन ले ही रहे हैं, लेकिन हम साथ में हम अपने लोकल बैंक से, शेड्यूल्ड बैंक से ट्रिलियंस में लोन लेते हैं। इसकी फिगर्स अगर कोट करी जाए तो मेरे ख्याल है वो इस प्रोग्राम का हिस्सा बन सकता है कि पिछले साल गवर्नमेंट ने 8.4 ट्रिलियन रुपीस जो है वो बोरो किए फिजिकल डेफिसिट्स को कवर करने के लिए, गवर्नमेंट एक्सपेंडिचर्स को मीट करने। और इस साल अभी जो प्लान है एक क्वार्टर में, फर्स्ट क्वार्टर में फिजिकल ईयर के वो 3.97 ट्रिलियन रुपीस के। ये तो ह्यूज है ना। देखिए इससे तो फिगर्स हमारे बहुत बढ़ रहे हैं। तो हमें बहरहाल एक्सपोर्ट की बात कर लेते हैं कि एक्सपोर्ट को बढ़ाना है और एक्सपोर्ट को बढ़ाने के लिए हमें सिर्फ सेंट्रल एशियन कंट्रीज नहीं, अफ्रीकन कंट्रीज हमारे इंतजार कर रही हैं। बेशुमार अफ्रीकन कंट्रीज के रिप्रेजेंटेटिव हमारे यहाँ आते हैं, उनके सफारतकार पाकिस्तानी ऑनररी कौंसल जनरल्स बन रहे हैं, जिसमें इथोपिया है, मलावी है और पता नहीं कितने मुल्क जो हमारी तरफ देख रहे हैं, सेनेगाल है। तो ये सारे मुल्कों के साथ हम अपनी ट्रेड कर सकते हैं, बशर्ते कि हम इसमें कॉम्पिटिटिव रहें और क्वालिटी मेड इन पाकिस्तान तो लेकर जाना ही आगे। और फिर एक बात इससे लगती जुलती जो मैं बता दूं, वो ये कि इम्पोर्ट सब्स्टिट्यूशन इंडस्ट्रीज को हम जितना ग्रो करेंगे, उनको जितना फैसिलिटेट करेंगे। मैंने पिछले प्रोग्राम में भी रिक्वेस्ट की थी कि जब बजट आ रहा था कि इसको टैक्स हॉलीडे दे दे 5 साल के लिए, ताकि हम अपनी इम्पोर्ट सब्स्टिट्यूशन इंडस्ट्री में अपना लोकल रॉ मटेरियल बना सकें। देखिए जो कुछ हम एक्सपोर्ट करते हैं उसमें आपको ये बात पता है कि हम अपना रॉ मटेरियल भी इंपोर्ट करते हैं और उसको फिर सब्सिडाइज करके, वैल्यू ऐड करके फिर उसको एक्सपोर्टेबल आइटम बनाकर बेचते हैं। तो ये सारी चीजें अगर हम लोकली करेंगे तो हम अपने चीजों पर काबू करने में कामयाब हो जाएंगे। तो हमें एक्सपोर्ट्स बढ़ानी है और बढ़ाने के लिए जो कुछ करना चाहिए वो सारा करें। बहुत अच्छा इक़दाम है और हम इस काम बिजनेस कम्युनिटी प्राइम मिनिस्टर साहब की इस बात पे उनके साथ है और बिल्कुल इस बात को मानते हैं कि ये कब से टारगेट जो $60 बिलियन का है, इसको मीट करने के लिए वो तमाम चीज़ें करनी चाहिए जो ये टारगेट हम मीट कर सकें। सर हमारे साथ पैनल में मौजूद हैं, सीनियर तजनिगार हैं, सीनियर एनालिस्ट हैं और मुल्क की जो इकोनॉमिक पॉलिटिकल सोशल इशूज़ हैं उन पर बड़ी गहरी नज़र रखते हैं। नसीर साहब तव्हां को सवाल करना चाहिए अतीकुर रहमान साहब का? ना ठीक है, आवाज़ घट पे है। ठीक सर, थैंक यू सो मच अतीकुर रहमान साहब। सर नसीर साहब जीअं ॻाल्हि कई, अतीकुर रहमान साहब ॻाल्हि कई त लास्ट ईयर असां $8.4 ट्रिलियन जो असां जेको कर्ज़ु वरितोसीं फिज़िकल डेफिसिट ख़तमु करण लाइ, ऐं हिन महिल फर्स्ट क्वार्टर में असां 3.97 ट्रिलियन जेके आहिनि से रुपया असां कर्ज़ु खयो आहे। छा चवंदा सर पोइ इहे कीअं मामला बीहंदा वञी? कर्ज़ वारो त हाणे मामिलो काफ़ी पुराणो आहे, उहो त हले पियो।
मूंखे ख़बर न आहे तव्हां एग्ज़ैक्ट कहिड़ी नई डेवलपमेंट थी आहे जंहिंखे डिस्कस करणु था पियो। का मेजर डेवलपमेंट थी हुजे त ॿुधाए त हुन ते ॻाल्हायूं, अदरवाइज़ त कर्ज़ त पाकिस्तान वठे पियो, वठंदो। हाणे $7 अरब ॿिया बि IMF खां वरिता अथनि जी ऐं उन ते ज़ाहिर आहे उनजो बि अञा मटीरियलाइज़ थियण में स्टेप्स आहिनि। पहिरीं मरहले में तव्हां ॾिठो आहे त हेॾो सख़्तु शर्त आया आहिनि, तो कर्ज़नि जो भार त पाकिस्तान ते अॻे ई आहे, उहो वधंदो रहंदो। आख़िरी टिमाहीअ में मुंहिंजो ख़्याल आहे लास्ट ईयर 7-8 हज़ार अरब रुपया कर्ज़ कयो पाकिस्तान हुकूमत बैंकुनि खां। इहा त रूटीन आहे। ठीकु सर FPR IMF जेकी ॿी शर्त पूरी करे वरिती आहे, उन्हनि जेको वापारी आहिनि उन्हनि खे टैक्स नेट में आणण लाइ स्कीम जारी करे छॾी आहे। उन स्कीम खे नालो ॾिनो वियो आहे ताजिर दोस्त स्पेशल प्रोसीजर 2024 नोटिफिकेशन में जारी कयो वियो आहे। उन नोटिफिकेशन मूजिबि 6 ज़िलनि मां वधाए 42 ज़िलनि खे उन स्कीम तहत आंदो वियो आहे ऐं उन में नंढा वापारी जेके हूंदा होलसेलर्स हूंदा उन्हनि खे ऐं रिटेलर्स उन्हनि खे उन स्कीम में आंदो वियो आहे। हा, इहा बि त पुराणी ॻाल्हि आहे। उन्हनि त रुॻो दाइरो थोरो वधायो आहे, पर इहो हाणे शर्त पूरो न थियो आहे। इहो बजट वक़्तु ई अनाउंस थियो, बजट खां पहिरियों बि थियो हो। उन्हनि टाइम बि ॾिनो हो ताजरनि खे रजिस्ट्रेशन जो, उन ते रेजिस्टेंस हुई, मुख़्तलिफ़ ताजर उन ते कन्विंस न हुया। जॾहिं त हेॾी सारी वॾी इकानमी में मुंहिंजो ख़्यालु आहे त तमामु हिकिड़ो नंढिड़ो परसेंट आहे टैक्स जो जेको उहो ताजरनि वटां इनकम टैक्स जी शिकिल में अचे थो। हाणे इहो सॼा सेक्टर आहिनि जिन खे टैक्स नेट में आणण जी इन करे ज़रूरत आहे जो अदरवाइज़ इहो सॼो लोड शिफ्ट थिए थो। जेको पघारदार आहिनि माण्हू, आम माण्हू जेको पघार वठे थो, उनजी मुंड में ई पघार ॾियण खां अॻु में उनजो टैक्स कटे था छॾनि। पर बाक़ी ॿिया ज़िंदगीअ जे शुबे सां तालुक़ रखंदड़ माण्हू, हाणे ट्रिलियंस ऑफ रुपीज़ जो बिज़नेस आहे डेली रिटेलर्स जो, ऐं जेकर उतां टैक्स रिकवर नथो थिए त पोइ मुंहिंजो ख़्यालु आहे त सीरियस कंसर्न आहे। टैक्स त आमदनी अचे हूंदो आहे, सो आमदनी पघारदारनि खां त केतिरा ई भेरा वधीक आहे बिज़नेस वारनि जी। सो उहा त हिननि खे स्कीम हिननि आंदी आहे, हिननि खे सीरियसली इन्फोर्स करणी पवंदी। असुल चैलेंज हुनखे इन्फोर्स कीअं कनि। अञा ठीकु आहे 46 ज़िला आहिनि, इहा ॻाल्हि सही आहे, हिकदमि हर हंधि ते कोन थींदी, छो त मज़ामत बि घणी आहे। जिन हिते टैक्स न ॾिना आहिनि उहे हाणे टैक्स ॾियणु नथा चाहिनि, पर इहो ज़रूरी आहे, इहो अॻे पोइ थियणो हो। जेकर पाकिस्तान जी इकानमी खे पेरनि ते बीहारणो अथनि त हर उहो शौक़ जेको हींअर टैक्स नेट खां ॿाहिरि आहे उनखे टैक्स में त आणणो पवंदो। ऐं वापारी त डायरेक्ट वॾी इनकम कंदड़ ग्रुप आहे, तंहिंजे करे उनजो ॿाहिरि हुजणु त इहो पॉलिटिकली पैटर्नाइज़्ड आहे। को ज़राअत जे शोबे खे ॿाहिरि रखणु थो घुरे आमदनी टैक्स मां, को रिटेलर खे ॿाहिरि रखणु थो घुरे, को रियल एस्टेट खे ॿाहिरि रखणु थो घुरे, छो त सभिनी जा हामी आहिनि न जेके पॉलिसीज़ ठाहींदड़ आहिनि। दुनिया सॼी में इहो थींदो आहे, पर टैक्सेशन हिकिड़ी अहिड़ी शइ जे करे उहा तव्हां न हलाईंदो त ॿियो ऑप्शन छा हूंदो? ॿियो ऑप्शन हूंदो कर्ज़ु खणो ऐं टैक्स उन्हनि ते हणो जेके शरीफ़ बेदोई, जंहिंखे ॿियो को ऑप्शन कोन्हे, इनाम पटीअ जहिड़ा जंहिंजे पघार मां ॿाहिरां कटे छॾियो, उहे हाणे टैक्स ॾेई अची मरण कंदीअ ते पुॻो आहे। उहो तबिको उन वटि हाणे बचो चाहे, उहो त हाणे ॿिनि वेलनि जी मानी अफोर्ड करण जे लाइ परेशान आहे, जंहिंखे असां विचोलो तबिको चवंदा आहियूं, त उहो ग्रो करे सोसाइटीअ जी इकानमी जी इंजण थिए, उहो साह खणण में पुॻो आहे। सो मुंहिंजो ख़्यालु आहे त टैक्स नेट खे ब्रॉड करण खां सवाइ ऐं प्रॉपरली टैक्स रिकवर करण खां सवाइ पाकिस्तान जी मईशत जो को बि फ्यूचर न हूंदो। या IMF जे चवण ते हाणे छो था कनि, मुल्क पंहिंजो हिन ते अॻे पटनि घुरिजे आहे, पर हीउ मुल्क सिधो नथो थिए। तव्हांखे इंता पसंदी खे कंट्रोल करणो आहे त FATF वारनि खे घुराइणो थो पए त उहे अची तइ कनि। तव्हांखे इकानमी खे ठीकु करणो आहे त IMF जे चवण खां पोइ था कयो। त पंहिंजो मुल्क सम्झी पंहिंजो घर पाण ठीकु कयो त ॿाहिरियों खे तव्हांखे ज़ोर न भरे। सर ठीकु आहे, ॿियो मामिलो असां वटि इहो आहे त मुल्क में चौमासी बरसाति जो सिस्टम दाख़िल थी वियो आहे। NDA में तरफ़ां अलर्ट जारी कयो वियो आहे। उन्हनि जो चवणु आहे त KPK बलोचिस्तान आज़ाद कश्मीर ऐं जेके साउदर्न सिंध जा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में तेज़ तूफ़ानी बरसातूं थी सघनि थियूं। सर सवाल इहो आहे त 2022 में जेका बरसाति पई, बोड आई हुई, उन्हनि जा जेके माण्हू आहिनि अञा ताईं उहे बेघर आहिनि, उन्हनि खे उते जेके आहिनि सहूलियतूं रिहेबिलिटेशन उन्हनि जी न आहे थी सघी, त जेके हीअ इम्कानियूं बरसातूं अचनि पियूं इन्हनि में छा सूरत हाल बीहंदी वञे सिंध जी? सर ॾिसो, चौमासे जा जेके मींहं आहिनि उहे हाणे शुरू थी चुका आहिनि। जुलाई जे मिड खां ऑफिशियली चौमासे जा मींहं शुरू हूंदा आहिनि, हुन खां अॻु में प्री मॉनसून मींहं थींदा आहिनि। हाणे वॾी वॾी ज़ोर पकड़ींदा ऐं 2022 सां जेकर भेट कंदो, तव्हां 2022 जो रिकॉर्ड कढो त हिननि ई ॾींहंनि में सख़्तु हीट वेव्स में हलियूं पई, बिल्कुलु साॻियो पैटर्न आहे। ऐं जेके इंटरनेशनल इदारनि जा क्लाइमेट मॉड्यूल्स आहिनि या जेका असांजो मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट मां मौसमियात खातो आहे, उन्हनि जी जेका अॻकथियूं आहिनि मौसमियाती मॉडल्स जे हवाले सां, उन में साफ़ इम्कान ॾेखारिया विया आहिनि त रवाजी खां वधीक मींहं पवण जो इम्कान मौजूदु आहे। ऐं जुलाई हाणे पंहिंजे पछाड़ीअ ॾांहुं वधे पियो। अगस्त वधीक गणती वारो महीनो हूंदो 2022 में बि। अगस्त जुलाई में बि मींहं पिया ऐं तमामु घणा पिया हुआ, पर बलोचिस्तान में वधीक पिया हुआ
पर सही माना में जंहिं स्पेल जंहिं लहर जे करे तमामु वॾी तबाहकारी थी उहा मिड अगस्त खां पोइ विच अगस्त खां पोइ थियो। मुंहिंजे ख़्याल में 17 अगस्त जा ॾींहुं आहे, उहो 3 ॾींहं 4 ॾींहं नॉन स्टॉप ॾींहुं हलियो ऐं उन खां पोइ सॼो मुल्क बोड़ाबोड़ थी वियो। त बिल्कुलु इहो ख़दशो मौजूदु आहे। तयारी तव्हांजो ड्रेनेज सिस्टम, पंहिंजा बंदनि जो निज़ाम, तव्हां जूं जेके फ्लड प्रोटेक्शन जो इंफ्रास्ट्रक्चर आहे उहो सची ॻाल्हि आहे। त हुन में मामूली किथे किथे शयूं ठीकु थियूं पर मजमूई तौर ते कंहिं चङी हाल में कोन्हे। जेको रिपोर्ट थियो पियो ॻोठनि मां, इलाइक़नि मां, मिसाल राइट बैंक ते MNV अञा ताईं कंप्लीट न आहे, उनजे बंदनि जा घारा न ॿधाविया आहिनि। हींअर वज़ीर आहे जेको आपाशी जो, उन ख़ुदि ख़त लिखियो आहे वफ़ाक़ी हुकूमत खे, छो त MNV खे वापदा थी मैनेज करे। RBOD जो हिसो जेको सेवण खे घारे सां मिलाए उहो त रुलियो पियो आहे। LBOD वटि साइफन्स ठहणा 4, उन मां सिर्फ़ु हिकिड़ो ठही सघियो आहे, उहे बि 3 पूरा कोन थिया आहिनि। सुप्रियो बंद ऐं जेको ॿिया बंद आहिनि प्रोटेक्टिव, उन्हनि जे बारे में बि काफ़ी ख़बरूं सुठियूं न आहिनि। त हुन लिहाज़ खां त गणतीअ जी सूरत हाल आहे, ॾिसूं त ईंदड़ ॾींहंनि में कीअं सूरत हाल थिए, पर तयारी अहिड़ी इम्प्रेसिव कान थी नज़र अचे। ठीक है सर। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, सर जीअं नसीर अहमद साहब ॻाल्हि कई त बरसातुनि जो जेको सीज़न आहे इहो साॻियो ई 2022 जेको आहे उनखे रिपीट थियणु वञी रहियो, उन्हनि इम्कान ज़ाहिर कयो आहे। त सर हुकूमत केतिरी क़दुरु तयारु आहे जेके हीअ इम्कानी बरसाति अचनि पियूं, या बोर्ड जेका NDA में अलर्ट बि जारी कया आहिनि, हवाले सां हुकूमत केतिरी, सिंध हुकूमत ख़ासि तौर ते केतिरी तयारु आहे ऐं केतिरी जेके हिन ते उन्हनि इन हवाले सां वर्क कयो आहे? अली वकास, ही मुल्क वाहिद दुनिया जो अहिड़ो मुल्क आहे जंहिंमें सरकार हर हंध ते बोर्ड लॻाए छॾींदी आहे त अवाम हिन जी पाण ज़िम्मेवार आहे। ऐं इन अलर्ट जारी करण जो मतिलबु इहो आहे त असां तव्हांखे आगाही ॾेई था छॾियूं, हाणे बाक़ी जेको अॻिते थींदो उन जे लाइ पाण तव्हांखे पंहिंजी हिफ़ाज़त करणी आहे। इतफ़ाक़ सां कल्ह हिकिड़े एरिया मां गुज़रियुसि पिए, उते रेलवे क्रॉसिंग लाइन ते फाटक लॻल कोन हुयो ऐं सिर्फ़ु ब्रेकर ठहियलु हुया ऐं उन ते बोर्ड लॻल हुयो। बोर्ड ते लिखियलु हुयो त हिन रेलवे ते फाटक लॻल कोन्हे, तंहिंजे करे जेके बि माण्हू हितां गाॾी पंहिंजी क्रॉस कनि पंहिंजी ज़िम्मेवारी ते पाण क्रॉस कनि। ईअं ई अहिड़ी तरह सां हर हंधि ते लिखियो पियो हूंदो आहे, बस में बि लिखियलु हूंदो आहे मुसाफ़िर पंहिंजी सामान जी हिफ़ाज़त पाण कनि। त हाणे जंहिं मुल्क में सॼो रुझान ई इहो आहे, न रियासत ज़िम्मेवार आहे, न रियासत जी का जेका आहे सा उन में उनखे ज़रूरत थी पए जो हू सम्झे त असां ज़िम्मेवार आहियूं, उहो अलर्ट जारी कंहिंजे लाइ थी करे? अलर्ट जारी करे थी अवाम जे लाइ त उहे होशियारु थियनि, या अलर्ट जारी करे थी सरकार जे लाइ, या अलर्ट जारी करे थी पंहिंजे लाइ? हक़ीक़त में त हुअणु इहो घुरिजे त NDA में ॿुधाए त हुननि तयारी छा कई आहे। हू ॿुधाइनि त ईंदड़ जेका मॉनसून में जेकॾहिं हीअं बारिश थिए थी त असां ही इंतज़ामात उन लाइ करे छॾिया आहिनि, ही कॉल नंबर्स आहिनि, ही जेको आहे सो एमरजेंसी नंबर्स आहिनि, ही रेस्क्यू टीम्स हूंदियूं जेके तव्हां सां राब्तो कंदियूं जेकॾहिं कुझु थिए त हुन सां राब्तो कयो। पर हुननि तव्हांखे अलर्ट जारी करे छॾियो। ऐं ईअं ई वरी साॻियो ई प्रोविंशियल डिज़ास्टर मैनेजमेंट जी सूरत हाल हूंदी, ऐं ईअं ई वरी सरकारुनि जी, वफ़ाक़ी सरकार हुजे या सिंध सरकार हुजे, हुननि खे उन वक़्तु एमरजेंसी थियणु ॾियो त जीअं हू पैसा एमरजेंसी में रिलीज़ करे सघनि। छाकाणि त अॻुवाट जेकॾहिं मैनेज कंदा त एमरजेंसी फंड रिलीज़ करण वारो जेको उनखे अख़्तियार आहे, जंहिंजी पोइ न का ऑडिट थींदी, न को पुछाणो थींदो, उहो कीअं थी सघंदो? त हींअर जेकॾहिं एडवांस में हू तव्हांखे ॿुधाइनि त असां ही सभिनी बंदनि ते बि कमु करे छॾियो आहे, जेके बि रुकावटूं हुयूं पाणी जे वर्करनि में उहे बि असां हटाए छॾियूं आहिनि। न रुगो इहो पर शहरनि जे अंदरि जेकॾहिं कलाकनि जा कलाक मींहुं वसंदो त असां उते सॼो निकासी जो निज़ाम बहितर करे छॾियो आहे, उते वाटर पंप्स लॻाए छॾिया आहिनि, उते जनरेटर्स लॻाए छॾिया आहिनि। त पोइ उन मां हुननि जी कमाई कीअं थींदी? तंहिंजे करे हू इहो सभु शयूं छॾे ॾींदा आहिनि। ऐं जेॾीमहिल मींहं ईंदा, तबाही थींदी, अर्बन फ्लड ईंदो। कल्ह ई हिकिड़े शहर में ऐं बदीन वारे पासे उतां गुज़रियुसि पए, हिकिड़े 15 मिंटनि जे मींहं में गोलाड़ची जो शहर रोड सॼो हुनजो पाणी सां भरिजी वियो, छाकाणि त रोड ते विच ते हिकिड़ा बैरियर्स लॻल हुया रोड खे डिवाइड करण जे लाइ। उन ॿिन्ही पासनि जे पाणी खे रोकियो पए ऐं उहो पाणी उन में दरिया वांगुरु अंदरि पियो वियो। त हाणे इहा आहे असां वटि रिथाबंदी। हाणे हिते जेकॾहिं 2 कलाक ॿियो मींहुं वसियो त शायदि उहे घर वग़ैरह सॼो एरिया दुकानूं ॿुॾणु शुरू कंदा। त असां वटि सरकार नाले का शइ आहे कोन। समूरी दुनिया ही जेका सवेर टैक्सिस जी ॻाल्हि कईसूं न, त इहे असां खां टैक्सिस छाजा वठंदा आहिनि? टैक्सिस हूंदा हूअं हक़ीक़त में इन जे लाइ आहिनि त सरकार उन टैक्सिस मां मुल्क जे सिस्टम खे बहितर करे अवाम जे आसानी जे लाइ, उन जे आसाइश जे लाइ सिस्टम प्रोवाइड कंदी आहे। पर हिते ई असां खां टैक्सिस वठी पंहिंजूं अयाशूं कंदा आहिनि। उन्हनि मां वरी हिकिड़ा अहिड़ा प्रोजेक्ट्स ठाहींदा आहिनि जंहिं मां हू करप्शन करे सघनि, उन्हनि मां अरबे खरबे रुपया ठाहे सघनि ॿाहिरनि मुल्कनि में, या हिते उन्हनि जा खज़ाना भरजंदा रहनि ऐं असां टैक्स ॾींदड़ उहो टैक्स ॾींदा रहूं त हू उन मां पंहिंजा जावा कनि। त हिन मुल्क में ही अलर्ट जेको जारी थियो आहे
उहो वरी असां हाणे हिन मीडिया जे ज़रिए बाक़ी आवाम खे अलर्ट था कयूं त बाबा ईंदड़ मानसून जो ख़तरो अथव, मींहं तमामु तेज़ वसंदा, पोइ जिते जिते जेकॾहिं उहो शहरनि जे अंदरि पाणी जो नेकाल जो सिस्टम न आहे त उहे पंहिंजो बंदोबस्तु पाण कनि, जिते वाहन केनालनि ते बंदनि ते जेकॾहिं उते सम्झो था कमु न थियो आहे त जल्दी कयो, वारो करे पंहिंजो बंदोबस्तु करियो, त हींअर ई निकिरी वञो। पोइ उन वक़्त में जो तव्हांखे कोई खणण वारो बि न हुजे ऐं पोइ ॿेड़ियुनि वारा बि तव्हां खां वरी पैसा वठनि 100 रुपए जा 10,000 रुपया, ट्रकुनि वारा वरी तव्हां खां 50,000 वठनि, माल तव्हांखे खपाइणो पए सस्ते में। तंहिंजे करे सवेर सां बंदोबस्तु कयो। अलर्ट जो मक़सदु इहो आहे, अलर्ट जो मक़सदु इहो कोन्हे त सरकार उन जे लाइ पाण जेको आहे कुझु करे सघे थी। जी अली वकास। ठीकु आहे सर। इदरीस लिगारी साहब, सर जीअं प्रोफेसर इनाम भट्टी साहब ॻाल्हि कई त सिंध हुकूमत प्रोएक्टिव मेजर्स खां वधीक रिएक्टिव मेजर्स यानी कि एमरजेंसी बुनियादनि ते कमु करण वधीक तरजीह ॾिए थी, त तव्हां छा था सम्झो त जेके ही इम्कानी बरसातूं NDA में तरफ़ां अलर्ट जारी कया विया आहिनि बरसातुनि जो इम्कानी बोर्ड जो, सिंध हुकूमत केतिरी इन में मुतहरिक थी सघंदी ऐं केतिरो रिहेबिलिटेशन वारो वर्क आहे या पहिरीं प्रोएक्टिव मेजर्स वठी सघंदी? अली वकास, मुंहिंजे ख़्याल में त ही अलर्ट्स जेके आहिनि ही हर वक़्तु ऐं हर साल असां ॾिसंदा आहियूं, ऐं जॾहिं बि सावणी जा मींहं पवंदा आहिनि या मानसून जो सीज़न ईंदी आहे त ही अलर्ट जारी कंदा आहिनि। तव्हांखे यादि हूंदो 2010 में बि अलर्ट जारी कया पे त जेको सो बोर्ड अची सघे थी ऐं वॾो ख़तरो आहे। वरी 2022 में बि चयूं त वरी बोर्ड ईंदी, वॾा ख़तरा आहिनि, ऐं हाणे बि अलर्ट जारी कनि पिया। पोइ कयूं छा? पोइ उनजो को बंदोबस्तु कयो छा? 2010 जी बोर्ड मां माण्हुनि खे बचाइण लाइ को केन शाह जे माण्हुनि लाइ को बंदोबस्तु न कयो हुयो। 2022 जी बोर्ड जेका आहे पई पूरी सिंध में जेका उहा तबाही बर्बादी जंहिं मचाई, पोइ उन्हनि अलर्ट जारी कया हुआ, पर उन अलर्ट्स ते अमल कंदे केतिरी पॉपुलेशन खे ही ॿाहिरि कढे आया हुआ, केतिरे जेका आबादी खे ही नुक़सान खां बचाए ॿाहिरि खणी आया, केतिरो उन्हनि खे रिलीफ मिलियो हुयो, केतिरो जेको फसलुनि खे बचायो वियो हुयो, केतिरे तरीक़े सां जेके हथरादू कट न हणी वधीक तबाही न कई। त मुंहिंजे ख़्याल में त इहा इनाम साहिब सां ही सही थो ॻाल्हि करे, ॼण त हीअ हिकिड़े क़िस्म जो अलर्ट ॼण त माण्हुनि लाइ जारी थियो आहे त महिरबानी करे हाणे जेको त कुझु सभु थियण वारो अथव, तंहिंजे करे पंहिंजो बंदोबस्तु वञी पाण कयो। पोइ रियासतूं ईअं कंदियूं आहिनि छा? असां ॾिसंदा आहियूं त यूरोप में, अमेरिका में, ॿियनि केतिरनि मुल्कनि में, ख़ुदि पाड़ेसरी मुल्क बांग्लादेश में उहे अलर्ट जारी थींदा आहिनि त पोइ उहे इदारा मुतहरिक थींदा आहिनि। पोइ असां ॾिसंदा आहियूं उन्हनि इदारनि में त उहे पंहिंजी आबादी खे खणी आर्ज़ी कैंपूं क़ाइमु करे ऐं ॿियो सॼो बंदोबस्तु कंदा आहिनि, सभु जेको तइलीम जो ॿियनि जो सभिनी जो बंदोबस्तु कंदा आहिनि। हिते त को बंदोबस्तु कोन थींदो आहे, अलर्ट्स जारी थींदा आहिनि जिन जो मक़सदु इहो ई आहे त जेको जंहिं इनाम साहिबु इशारो कयो त जल्दी कयो, पैसा जारी कयो त असां जेको सो ही सभु पैसा हड़प करे वठूं, पैसा सभु खाई वठूं, ऐं जेको माल जेको तव्हां जेके असांखे ॾियो त उनखे जल्दी जल्दी पूरी करे वठूं। माना सभु गॾियल तौर ते हिकिड़ा अलर्ट जारी कंदा, ॿिया पोयां डिमांड कंदा, माना त अचो त पंहिंजे हिसो पती जेको आहे उन में खणो अची। मुंहिंजे ख़्याल में अहिड़े अलर्ट फ़ाइदो जेको आहे उहो आम माण्हुनि खे हुअणु खपे, उहो लखे किरोड़े आबादी खे हुअणु खपे, या उहो सिधो सो जेको आहे उनजो फ़ाइदो हिकिड़े मख़सूस हुकुमरान तबिके ऐं सरकार में जेके माण्हू वेठा हुजनि उन्हनि जो, उन्हनि जे जेके ॿिया साथारी जेके ॿार वेठा हुजनि उहे गॾिजी जेके माल मेड़नि ऐं जेका तबाही थिए उन मां वधि खां वधि फ़ाइदो हासिलु कनि। तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में अलर्ट जो फ़ाइदो जेको हुकूमत खे बिल्कुलु अलर्ट थियणु खपे, ऐं हींअर ई जेको जिन जिन इलाइक़नि में जेके ख़तरा आहिनि उते इहो बंदोबस्तु थियणु खपे, ऐं मॉनिटरिंग जेका इनखे कयो वञे ऐं ॾेखारियो वञे मीडिया ते, डेली बेसिस ते ॾेखारियो वञे त असां ही कमु कया आहिनि, ही शयूं थी वियूं आहिनि, हाणे ही जेको सो इनिशिएटिव जेके ही बंदि आहिनि, ही आबादी आहे, ही वीक पासा जेके आहिनि तिन खे असां बहितर कयो आहे, त पोइ नज़र ईंदी उहा शइ त वाक़ई ही अलर्ट जारी कयो आहे, तिन ते अमल बि थियो आहे। बाक़ी जेकॾहिं अलर्ट जारी थियो आहे फ़क़ति ऐं फ़क़ति माल खाइण लाइ ऐं पैसा इशू करण लाइ, त उहो कनि हा या न कनि हा त हिकिड़ो फ़र्क़ु पए हा, उहे पैसा उन्हनि खे मिलनि हा। जीअं असां ॾिठोसीं पिया त 47 नंबर जेको गेट कीअं लुड़ी वियो, हर साल पैसा मिलंदा पर उहा बि खाए हड़प करे छॾियूं, जे नती में हिकिड़ो दर वियो, शुक्र जे 2-3 दर न विया अची। ऐं ॾिसूं पिया अॼु उहो राइस केनाल आबादी जेको आहे फसल चांवरनि जा फसल ॿियो फसल खे केतिरो धकु लॻो आहे। ठीक है, थैंक यू सो मच इदरीस लिगारी साहब, थैंक यू नसीर साहब, थैंक यू प्रोफेसर इनाम भट्टी साहब, एंड थैंक यू अतीक रहमान साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, तव्हां असांजे पैनलिस्ट जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन्हनि जो चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत जेको ही 60 अरब डॉलर जो जेको एक्सपोर्ट जो हदफ़ रखियो आहे, इहो मुमकिन न आहे त 5-6 सालनि ताईं मुमकिन न आहे, छो त जेसि ताईं हुकूमत इन्वेस्टमेंट जे हवाले सां फेवरेबल इन्वायरमेंट पैदा न कंदी, प्रोडक्शन खे इंक्रीज़ न कंदी, तेसि ताईं जेके आहिनि इहे $60 बिलियन ताईं जेको एक्सपोर्ट जो हदफ़ रखियो वियो आहे इहो मुमकिन न आहे। ऐं ॿियो, सिंध हुकूमत जेसि ताईं प्रोएक्टिव मेजर्स न अपनाईंदी तेसि ताईं जेके आहिनि इहे बोडूं इन्हनि खे मुंहुं कोन ॾेई सघंदी। नाज़रीन, तव्हां असांजे पैनलिस्ट जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।